आगाह कयो कि वज़ीर-ए-आज़म इमरान खान हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। वज़ीर-ए-आज़म इमरान खान दौरे दौरान KCR मंसूबे जो इफ्तिताह कंदो। अमांखे आगाह कंदा हलूं। अहम ख़बर आहे वज़ीर-ए-आज़म इमरान खान हिक ॾींहं दौरे ते कराची पहुची वियो आहे। वज़ीर-ए-आज़म इमरान खान दौरे दौरान KCR मंसूबे जो इफ्तिताह कंदो। वज़ीर-ए-आज़म पार्टी अॻवाननि ऐं असेंबली मेंबरनि सां बि मुलाक़ातूं कंदो। वज़ीर-ए-आज़म खे सिंध में पार्टी मामलनि ऐं तरक़ियाती कमनि बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी वेंदी। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा हलूं। वज़ीर-ए-आज़म इमरान खान सां मुख़्तलिफ़ फ़िरक़नि सां तालुक़ रखंदड़ आलिम बि मुलाक़ात कंदा। अपडेट कयूं पिया वज़ीर-ए-आज़म इमरान खान हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। वज़ीर-ए-आज़म इमरान खान दौरे दौरान KCR मंसूबे जो इफ्तिताह कंदो। वज़ीर-ए-आज़म पार्टी अॻवाननि ऐं असेंबली मेंबरनि सां बि मुलाक़ातूं कंदो। वज़ीर-ए-आज़म खे सिंध में पार्टी मामलनि ऐं तरक़ियाती कमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर-ए-आज़म इमरान खान सां मुख़्तलिफ़ फ़िरक़नि जे आलिमनि बि मुलाक़ात कंदा। आगाह कयूं पिया अव्हांखे वज़ीर-ए-आज़म इमरान खान हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। आगाह कयूं पिया वज़ीर-ए-आज़म इमरान खान हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। तफ़सील वठंदासीं कराची मां नजीब नाइज खां। नजीब आगाह कजो। जी बिल्कुलु वज़ीर-ए-आज़म इमरान खान कराची पहुतो आहे। वज़ीर-ए-आज़म इमरान खान सां गॾु वफ़ाक़ी जेके वज़ीर आहिनि उहे बि शामिल आहिनि ऐं कुझु देरि बाद वज़ीर-ए-आज़म इमरान खान कराची सर्कुलर रेलवे जे मंसूबे जे पीढ़ जो पथर जेको आहे रखंदो ऐं उन बाद उते हिकिड़ी तक़रीब मुनक़िद थींदी जंहिंमें वज़ीर-ए-आज़म इमरान खान ख़िताब कंदो। उन खां अलावा कराची जे हवाले सां जेके पहिरियां वज़ीर-ए-आज़म पारां पैकेज अनाउंस कयल आहिनि उन बाबति बि जेको आहे ॻाल्हि ॿोल कई वेंदी। उनखां पोइ गवर्नर हाउस में मुख़्तलिफ़ इजलास थींदा। उनमें हू गवर्नर इमरान इस्माइल सां 1-to-1 मुलाक़ात कंदो। उन बाद मुख़्तलिफ़ जेके सियासी अॻवान आहिनि उन्हनि सां बि मुलाक़ातूं कंदो। अमन अमान जेकी सूरत हाल आहे उन बाबति बि वज़ीर-ए-आज़म ब्रीफिंग वठंदो ऐं जेके हिते बिज़नेस कम्यूनिटी आहे उन सां बि वज़ीर-ए-आज़म जी हिकिड़ी मुलाक़ात रिथियल आहे ऐं कारोबारी हवालनि सां बि हू ब्रीफिंग वठंदो। जी महिरबानी अवां जी नजीब आगाही ॾियण लाइ।